सिंध हुकूमत CCI जो इजलास घुराइण लाइ बाज़ाब्ता तौर दरख़्वास्त करे छॾी। सूबाई बैनुल सूबाई राब्तनि वारे खाते जो वफ़ाक़ी बैनुल सूबाई राब्तनि वारी वज़ारत खे ख़त में CCI जो इजलास जल्द घुराइण जो मुतालबो। ख़त में चयो वियो आहे त आइन जे आर्टिकल 154(3) तहत CCI जो इजलास हर 3 महीननि बाद घुराइण लाज़मी हूंदो आहे। CCI जो 51हों इजलास 29 जनवरी 2024 ते थियो हो। 52हों इजलास 20 जुलाई 2024 ते थियणो हो, जेको मुलतवी थी वियो। CCI जो इजलास फौरी तौर तलब कयो वञे त जीअं इल्तिवा वारा मसइला जल्द हल थी सघनि। वफ़ाक़ी हुकूमत IMF खां मंज़ूरी खां पोइ बिजली ₹1.71 फ़ी यूनिट सस्ती करण जी दरख़्वास्त नेपरा में जमा कराए छॾी। बिजली जी क़ीमत में घटाई टैरिफ सब्सिडी जे ज़रिए ॾिनी वेंदी। नेपरा अथॉरिटी 4 अप्रैल ते हुकूमती दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। के इलेक्ट्रिक समेत समूरनि कंपनियुनि ते घटाई लागू करण जी दरख़्वास्त घटाई अप्रैल खां जून 2025 लाइ करण जी तजवीज़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत इन अरसे दौरान ₹1.71 फ़ी यूनिट सब्सिडी फ़राहम कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ दहशतगर्दी इजलास में अस्करी ऐं सिविल क़यादत, चाइनीज़ सूबन कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे नुमाइंदनि जी शिरकत। नेशनल एक्शन प्लान तहत क़ौमी बयानीअ खे मज़बूत करण ते इत्तफ़ाक़। दहशतगर्दनि ऐं शिरपसंदनि खे मुंहुं ॾियण लाइ असराइतो ऐं सरगर्म बयानियूं ठाहिण जी हिदायत। जाफ़र एक्सप्रेस ते हमलो कंदड़नि खे बेनकाब करण सां गॾु रवायती ऐं डिजिटल मीडिया ते मुल्क दुश्मन मुहिम जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वञे। सोशल मीडिया ते कूड़नि ख़बरुनि खे रोकियो वञे। इजलास में फ़ैसिलो। म्यांमार में 7.7 शिदत जो ज़िलज़िले जा लोडा थाईलैंड, भारत, चीन, बांग्लादेश, लाओस में भी महसूस कया विया। शहरी ख़ौफ़ विचां घरनि ऐं ऑफिसनि खां ॿाहिरि निकिरी आया। ज़िलज़िले जी ऊंधाई 10 किलोमीटर हुई। वरे नुक़सान जो ख़दशो। बैंकॉक में ज़िलज़िले सबबि भाॼ पइजी वई। ज़िलज़िले जी शिदत 7.4 रिकॉर्ड कई वई। कोयटा खां जाफ़र एक्सप्रेस 17 ॾींहनि खां पोइ बहाल। जाफ़र एक्सप्रेस 400 खां मथे मुसाफ़िर खणी रवानी थी वई। 11 मार्च ते दहशतगर्द हमले सबबि कोयटा खां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि लाइ ट्रेन सर्विस मुअत्तल हुई। रेलवे अख़्तियारनि मूजिबि सिक्योरिटी लाइ फुल प्रूफ इंतज़ाम कया विया आहिनि। पेशावर खां गुज़िरियल ॾींहुं रवानी थियल जाफ़र एक्सप्रेस अॼु कोयटा पहुचंदी। अॻूणो परॾेही सेक्रेटरी नजमुद्दीन शेख लाॾाणो कयो वियो। नजमुद्दीन शेख परॾेही सेक्रेटरी रहण सां गॾु पाकिस्तान जे अहम सिफ़ारती मिशन सरबराह रहियो। संदसि घरवारी राना शेख PTV जी MD रही चुकी आहे। मरहूम नजमुद्दीन शेख जी तदफ़ीन 5:15 वॻे कराची जे इलाइक़े DHA फैज़ 8 क़ब्रिस्तान में कई वेंदी। पाकिस्तान चीन जो $1 अरब जो कमर्शियल कर्ज़ वापसि करे छॾियो। नाणे जा सरकारी ज़ख़ीरा आर्ज़ी तौर $54 करोड़ घटिजी 6 महीननि जी घटि तरीन सतह $6.6 अरब ते अची विया। अप्रैल में वधीक $30 करोड़ अदा करणा आहिनि। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट सहाफ़ी वहीद मुराद जी ज़मानत मंज़ूर कंदे खेसि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। साइबर क्राइम एक्ट तहत दाख़िल केस में अदालत ₹50,000 जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर कई। दरख़्वास्त गुज़ार जी इस्तदा ते अदालत मचलका घटि करे 20,000 करे छॾिया। सहाफ़ी फरहान मलिक ख़िलाफ़ दाख़िल FIR रद्द करण लाइ दरख़्वास्त दाख़िल। सिंध हाई कोर्ट धुरियुनि खे 23 अप्रैल लाइ नोटिस जारी करे छॾिया। वकील ॿुधायो त फरहान मलिक ख़िलाफ़ बेबुनियाद ऐं बदनीयती ते केस दाख़िल कया पिया वञनि। जॾहिं दरख़्वास्त दाख़िल कई वई त ईअं लॻी रहियो हो FIA तरफ़ां कार्रवाई कई पई वञे। केस जे तसलसल मां ज़ाहिर थियो त जांच ऑफिसर ज़ाती तौर ते उन में मुलविस हुई। DG FIA जांच ऑफिसर ऐं वफ़ाक़ खे दरख़्वास्त में धुर बणाइण चाहियूं था। अदालत दरख़्वास्त गुज़ार जे वकील खे दरख़्वास्त में तरमीम करण जी इजाज़त ॾेई छॾी। सहाफ़ी फरहान मलिक ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो आहे।
लाहौर हाईकोर्ट नज़रबंदी कानून जी मुअतली ख़िलाफ़ दरख्वास्त ते लार्जर बेंच जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो। हाईकोर्ट जे चीफ जस्टिस आलिया नीलम महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। लार्जर बेंच 7 अप्रैल ते नज़रबंदी कानून जे सेक्शन ख़िलाफ़ दरख्वास्त ते ॿुधणी कंदो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में जमतुल विदा जे मौक़े ते मुसलमान फ़लस्तीनियुनि सां एके जे इज़हार लाइ अॼु यौमुल क़ुद्स मल्हाए रहिया आहिनि। सिंध में बि पहिरें क़िबले जी आज़ादीअ जे हक़ में रैलियूं कढियूं पियूं वञनि। मज़लूम फ़लस्तीनियुनि जी हिमायत में तक़रीबूं मुनक़िद कई वयूं। कराची में यौमुल क़ुद्स जी रैली नुमाइश चौरंगी खां तिब्बत सेंटर ताईं कढी वेंदी। क्लाइमेट फाइनेंसिंग तहत पाकिस्तान के 1.3 अरब डॉलर्स मिलंदा। IMF जे डायरेक्टर कम्युनिकेशन जॉली कॉज़िक जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवण आहे त पाकिस्तान सां EFFF प्रोग्राम ऐं क्लाइमेट फाइनेंसिंग ते धारदार फंडनि जी फरहामी ते ॻाल्हियूं थियूं। पाकिस्तान सां 37 महीननि जो एक्सटेंडेड फंड फैसिलिटी प्रोग्राम सितंबर में तय थी चुको आहे। पाकिस्तान खे EFF प्रोग्राम तहत 7 अरब डॉलर किस्तुनि में मिलणा आहिनि। सिंधु दरिया में पानी की मजमूई तौर खोट 48 सैकड़ो ताईं पहुंची वई। सखर बैराज वटि पानी की खोट 62 सैकड़ो रिकॉर्ड। सखर बैराज जो मथां वहिकिरो 17,060 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 6,200 क्यूसेक रिकॉर्ड। कुडू बैराज वटि मथां वहिकिरो 20,615 ऐं हेठां वहिकिरो 17,180 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पानी जो मथां वहिकिरो 4,908 क्यूसेक ऐं डाउनस्ट्रीम में रुगो 198 क्यूसेक पानी छॾियो वियो। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ सिंध में एहतजाजी तहरीक जो सिलसिलो जारी। तकरारी के नाम ख़िलाफ़ शागिर्द, उस्ताद, वकील, सहाफ़ी, सियासी समाज जी धुरियूं तोड़े क़ौम परस्त ऐं मज़हबी जमायतनि जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर, लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में पैदल मार्च, रैलियूं ऐं धरणा। रानीपुर, नसीराबाद, कुबे सईद खान, खैरपुर, नाथनशाह ऐं मेहर समेत ॿियनि शहरनि में बि एहतजाजी रैलियूं। रानीपुर में तकरारी कैनालुनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहवासियुनि जे अली बहरवाह खां जनरल मशाइक़ महराण हाईवे ताईं रैली। वॾे अंग में माण्हू। शरीक अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु दरिया मां नवां कैनाल कढण सां लाड़पटी, सिजावल, बदीन, ठटे ज़िलनि खे समुंड गिड़काए वेंदो ऐं सॼी सिंध सुकी वेंदी। सिंधु दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। सिंध जो बचो बचो पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ विढ़ंदो। चालिस्तान ऐं ॿिया कैनाल क़बूल न आहिनि। सिंध खे बंजर बणजण न ॾिनो वेंदो। मीरपुर माथिरे भरिसां कोरी खूह भरिसां बस स्टॉप वटि मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर। हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। फौती जी सुञाणप वावड़े वासी अब्दुल मजीद नाले सां थी। ज़ख़्मी मीर मोहम्मद मलिक ऐं फौती जी लाश खे सिविल अस्पताल पहुचायो वियो। ट्रक ड्राइवर फरार। पुलिस ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। ऐं दाद लगारी भरिसां ॻोठ मोहम्मद नवाज़ में बाहि लॻण सबबि 10 बोरियतनि जा घर सड़ी विया। घरनि में पियल अल तल सड़ी रख थी वियो। बाहि मुतासिर खुलियल आसमान हेठि बि यारो मददगार वेठल। सरहदी वारनि खे मदद जी अपील।